उत्तर वजीरिस्तान में दहशतगर्दनि जे हमले में लेफ्टिनेंट कर्नल ऐं कैप्टन समेत पाक फौज जा 7 जवान शहीद, 6 दहशतगर्दनि खे बि मारियो वियो। ISPR मूजिबि मीर अली में दहशतगर्दनि बारूद सां भरियल गाड़ी चेक पोस्ट सां टकराए छॾी ऐं केतिराई आपघाती हमला कया। इमारत जो हिकु हिसो किरण सबबि 5 जवाननि शहादत माणी। आपघाती हमलनि बाद लेफ्टिनेंट कर्नल काशिफ जी क़यादत में क्लियरेंस ऑपरेशन करे 6 दहशतगर्दनि खे मारियो वियो। फायरिंग जी ॾेवट में लेफ्टिनेंट कर्नल काशिफ ऐं कैप्टन अहमद बदर शहीद थी विया। इमारत किरण सबबि शहीद थी वियल जवाननि में हवलदार साबिर, नाइक खुर्शीद, सिपाही नासिर, सिपाही राजा ऐं सिपाही सज्जाद शामिल। ISPR मूजिबि शहीद लेफ्टिनेंट कर्नल काशिफ ऐं शहीद कैप्टन अहमद बदर समेत समूरनि शहीदनि जी जनाज़ी नमाज़ अदा कई वई। शहीदनि जा मड़ बाणे कब्रिस्तान में मिटी मां हवाले कया वेंदा। आसिफ अली ज़रदारी, वज़ीर आज़म शहबाज शरीफ, PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं वॾे वज़ीर मुराद अली शाह पारां उत्तर वज़ीरिस्तान में चेक पोस्ट ते आपघाती हमले जी मज़म्मत। वज़ीर आज़म चयो त शहीदनि जी क़ुर्बानियुनि ते फ़ख्रु आहे। दहशतगर्दनि जी लानत ख़त्म करे सुख जो साह खणंदासीं। बिलावल भुट्टो चयो त क़ौमी एक्शन प्लान ते अमल करे दहशतगर्दनि जी नर्सरी खे तबाह करणो पवंदो। शहीदनि जे क़ातिल दहशतगर्दनि जो मुकमल सफ़ायो वफ़ा इंसाफ़ हूंदी। बिजली वधीक महांगी थींदी। वफ़ाक़ी हुकूमत IMF के जुलाई महीने खां बिजली महांगी करण जी ख़ातिरी कराए छॾी। पाकिस्तान IMF विच में हलंदड़ ॻाल्हियुनि दौरान अघ भराई स्टाफ लेवल मुआहिदो सूमर या अंगारे ॾींहुं थियण जो इम्कान। नाणे वारी वज़ाहत जी ज़रियनि मूजिबि हुकूमत IMF के बिजली अघनि में वाध जी ख़ातिरी कराए छॾी। जुलाई महीने में बिजली अघ वधाया वेंदा। कास्ट रिकवरी लाइ माहवार 3 माही ऐं सालियानी एडजस्टमेंट कई वेंदी। आलमी मालियाती इदारे बैलेंस इनकम सपोर्ट प्रोग्राम तहत मुस्तहिक़नि जो तहफ़ुज़ यकीनी बयान ते ज़ोर भरियो। IMF पारां सख़्त मॉनिटरी पॉलिसी, मार्केट जे हिसाब सां एक्सचेंज रेट जी पॉलिसी बरक़रार रखण जो बि मुतालबो। NFC अवार्ड आइन में लिखा है कि सूबों का हिस्सा कम नहीं हो सकता। देखिए अभी तक तो जब तक नया अवार्ड नहीं आता तो 2010 का अवार्ड चल रहा है। हमारी यही डिमांड रही है फेडरल गवर्नमेंट से कि नया अवार्ड लाए जाए और नए अवार्ड में हमने बड़ा क्लियरली कहा है कि जो 2010 का NFC का अवार्ड आया था वो 18वीं आईनी तरमीम से पहले आया था। उसके बाद सूबों को और ज्यादा रिस्पॉन्सिबिलिटीज दे दी गई हैं, तो इस हिसाब से अवार्ड को चेंज होना चाहिए। वफाक का अपना एक पॉइंट ऑफ व्यू है कि इनके पास वो वसाइल मौजूद नहीं है। वफ़ाक़ी हुकूमत IMF जे मुतालबनि ते NFC अवार्ड मां कटौती नथी करे सघे। जेके शयूं आइन में ॾिनल आहिनि उन्हनि सां हथ चुराइण जो कंहिंखे इख्तियार नाहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह वफ़ाक़ी हुकूमत खां नओं NFC अवार्ड जल्द जारी करण जो मुतालबो करे छॾियो। कराची में मीडिया सां ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर चयो त जेसीं ताईं नओं NFC अवार्ड नथो अचे तेसीं ताईं 2010 वारो अवार्ड हूंदो। सेनेट जे नव जनरल सीटनि ते नामज़दगी कागज़ जमा कराया आहिनि। कोशिश हूंदी त सभई सीटूं खटियूं। 2 अप्रैल ते थियल सेनेट चूंडनि लाइ नामज़दगी कागज़ जमा करण जो वक़्तु ख़त्म। आख़िरी ॾींहुं ते सिंध मां पीपल्स पार्टी जे नामज़द समूरनि उम्मीदवारनि नामज़दगी कागज़ जमा कराए छॾिया। मुस्लिम लीग नून जे उम्मीदवार इसाक डार इस्लामाबाद मां टेक्नो क्रिएट जी सीट ते नामज़दगी कागज़ जमा कराया। अॻूणे निगरान वज़ीर आज़म नवाज़ काकड़ बलूचिस्तान मां सेनेटरशिप लाइ नामज़दगी कागज़ जमा कराया। संजय सीटनि ते फैसल वाडवा आज़ाद उम्मीदवार तो नामज़दगी कागज़ जमा कराइण लाइ पहुतो। MQM जे 4 उम्मीदवारनि पारां बि नामज़दगी कागज़ जमा कराया विया। आसिफ अली ज़रदारी जी न्याणी आसिफा भुट्टो ज़रदारी जा NA 207 ते नामज़दगी कागज़ वसूल। वकील हुसैन बख्श ज़रदारी एजाज़ हाले पोर्टो रिटर्निंग ऑफिसर शेर अली जमाली खां कागज़ वसूल कया। आसिफा भुट्टो ज़रदारी आसिफ अली ज़रदारी पारां ख़ाली कयल तक NA 207 शहीद वज़ीराबाद तां चूंड विढ़ंदी। मखसूस सीटनि बाबति पिशावर हाई कोर्ट जे फ़ैसिले ख़िलाफ़ सुप्रीम कोर्ट वेंदासीं। 80 मखसूस सीटूं न मिलण वॾो मसइलो आहे। उम्मीद आहे त सुप्रीम कोर्ट असांजे हक़ में फ़ैसिलो कंदी। PTI चेयरमैन बैरिस्टर गौहर खान चयो आहे त मखसूस सीटूं हासिल करण लाइ सुन्नी इत्तेहाद काउंसिल में शमूलियत कई।
पाकिस्तान तहरीक इंसाफ़ नज़रियाती खे डिॼारियो ऐं धमकायो पियो वञे। KTN न्यूज़ जे सीनियर सहाफ़ी गुलाम सरवर मज़ारी जे भाइटे जे क़त्ल केस में 3 शकी गिरफ़्तार। पुलिस मूजिब हिरासत में वरितल शकी जवाबदार शाहनवाज़ मज़ारी जा वेझा माइट दोस्त आहिनि। जांच मुकमिल थियण बाद केस दाख़िल कयो वेंदो। सजानी वारे इलाइक़े मां शाहनवाज़ मज़ारी जो बोरीबंद लाश हथायो हो। कश्मीर पुलिस जो कचे वारे इलाइक़े में ऑपरेशन बदनाम धाड़ियल साथी समेत मारिजी वियो। पुलिस जो चवणु आहे त कचे जे इलाइक़े गबलो में धाड़ियुनि ख़िलाफ़ ऑपरेशन कयो वियो। मुक़ाबले दौरान बदनाम धाड़ियल जुमू भंगवार ऐं संदसि साथी ज़ुल्फ़कार भंगवार मारिजी विया। मारिजी वियल धाड़ियल चइनि शहीद एहलकारनि समेत 5 ॼणनि जी क़त्ल में मुलविस हुआ। शहीद मीर मुर्ज़ा भुट्टो जी न्याणी नामियारी लेखिका फातिमा भुट्टो माउ बणिजी वई। फातिमा भुट्टो समाजी राब्तनि वारी वेबसाइट ते पुट जी पैदाश जो ऐलान कयो। फातिमा भुट्टो लिखियो त नए महिमान जो नालो मीर मुर्ज़ा रखियो आहे। फातिमा भुट्टो अमरीकी शहरी गेराम बीर जिब्रान सां गुज़िरियल साल 28 अप्रैल ते शादी कई। इसराइली फौज भलारे महीने में बि गज़ा ते हमला बंदि न कया। पनाहगीरनि जी कैंप ते ताज़े हमले में ॿारनि ऐं ॻोरहारी औरतुनि समेत वधीक 36 ॼणा शहीद। हमास जी सरकारी मीडिया ऑफिस मूजिबि इसराइली फौज निसरियत कैंप में हिकु घर ते हमलो कयो। शहीदनि में अक्सरियत ॿारनि ऐं औरतुनि जी आहे। ऐं 150 तोला सोन चोरी कंदड़ भारतीय अदाकारा गिरफ़्तार। सोन वापसि वठण जी सूरत में आपघात जी धमकी। साउथ इंडियन अदाकारा सोमिया शेट्टी ख़िलाफ़ केस दाख़िल कराईंदड़ रिटायर्ड सरकारी मुलाज़िम साद बाबू मौक़िफ़ अख़्तियार कयो आहे त सोमिया सां हिकु शूटिंग दौरान दोस्ती थी हुई, जंहिं बाद हू घरां सोन चोरी करे वई। पुलिस जांच शुरू करे 74 किलो सोन हथ करे वरितो। पुलिस मूजिबि अदाकारा जांच दौरान धमकी ॾिनी आहे त खाइण सां वधीक सोन वापसि वरितो वियो त हू आपघात करे छॾी।